डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज के हुकुम ते डंपर एसोसिएशन के सदर लियाकत मसूद खिलाफ कानूनी घेरो सख्त किया वियो आहे। एसपी साउथ जवाबदार लियाकत मसूद खिलाफ केसन में एटीसी ऐं कत्ल की कोशिश जा कलम शामिल करण की हिदायत कई। एसपी इन्वेस्टिगेशन साउथ लियाकत मसूद खिलाफ 2 केसन में दहशतगर्दी के खात्मे के कलम शामिल करण जो हुकुम दिनो। एसपी आईओ के हिदायत कई तो जवाबदार खिलाफ एटीसी सेक्शन शामिल किया वने ऐं अदालत में सेक्शन 173 तहत रिपोर्ट जमा कराई वने। गुज़रियल ॿुधणीअ ते अदालत जवाबदार की अबूरी ज़मानत वारी दरख्वास्त रद्द करे छॾी हुई। अदालत हुकुम जारी कयो तो जवाबदार खिलाफ फायरिंग ऐं दहशत पकड़ण जा सबूत मौजूद आहिनि। अदालत इन केस में दहशतगर्दी जा कलम दाख़िल करण जो हुकुम दिनो। पुलिस मूजिब गार्डन के रहवासी शाहज़ेब के डंपर चीबाटियो जंहिं सबब हू फौत थी वियो। वाक़िए खां पोइ जवाबदार जे गार्ड रहवासियुनि ते फायरिंग कई। एफबीआर के चेयरमैन राशिद लंगड़िया चयो आहे त वज़ीर आज़म पगारदार तबके ते टैक्स की शरह घटाइण की हिदायत कई है। ईंदड़ बजट में इन हवाले से कम शुरू किया वियो आहे। हुन चयो त वज़ीर आज़म वॾियुनि कंपनियुनि ते लागू थींदड़ सुपर टैक्स के घटाइण की भी हिदायत कई। एफबीआर चेयरमैन मूजिब टैक्स की शरह में घटाई टैक्स के तामील ते बदल हूंदी। मतलब मुल्क में जेतरा वधीक टैक्स अदा कंदड़ हूंदा ओतिरो ही टैक्स की शरह घट थी सके थी। एफबीआर चेयरमैन वधीक चयो त हुकूमत वॾियुनि कंपनियुनि ऐं कारोबार ते सुपर टैक्स खत्म करण ते इत्तफ़ाक़ कयो आहे ऐं सुपर टैक्स के मरहलनि में घटाइण बाद आखिर में खत्म किया वेंदो। हुन वधीक चयो त सुपर टैक्स की घटाई ऐं खात्मे बाबत IMF सां ॻाल्हियूं जारी आहिनि। पाकिस्तान तहरीक इंसाफ के बानी इमरान खान की भेण अलीमा खान के इमरान खान से मुलाकात करण की इजाजत न मिलण ते जेल सुपरीडेंट खिलाफ तोहीन अदालत की दरख्वास्त दाखिल की वही है। अलीमा खान अडियाला जेल के सुपरीडेंट खिलाफ इस्लामाबाद हाई कोर्ट में तोहीन अदालत की दरख्वास्त दाखिल की है। दरख्वास्त के मतन मूजिब 24 मार्च से अदालती हुकुम ते अमल न करण ते तोहीन अदालत की दरख्वास्त दाखिल की वही है। अदालती हुकुम की नाफरमानी की जिम्मेवार खिलाफ तोहीन अदालत की कार्रवाई हलण घुर्जे। अलीमा खान पंहिंजी दरख्वास्त में अडियाला जेल के सुपरीडेंट वफाकी घरू सेक्रेटरी और पंजाब घरू सेक्रेटरी के धुर बणायो है। वफाकी वजीर इत्तलात अता तारड़ एक्स ते बयान जारी कंदे चयो है त खैबर पख्तूनख्वा सूबे में सोहेल आफरीदी के सियासी रवैये के करे सूबे के माण्हुनि लाइ गवर्नेंस पोइते हली रही है। अता तारड़ तनकीद कंदे चयो त खैबर पख्तूनख्वा जो वॾो वज़ीर एक गैर कानूनी मुतालबे ते ध्यान ॾेई रहियो आहे ऐं अडियाला जेल के एक कैदीअ खां सियासी रहनुमाई हासिल करण जो मुतालबो जेल के ज़ाब्तनि के खिलाफ है। वफाकी वज़ीर वधीक चयो त सूबाई हुकूमत अमन तरक्की ऐं अवामी रिलीफ के तरजीह ॾिनी आहे। हुन ख़बरदार कयो त मुहिम जरिए सॼे दुनिया में पाकिस्तान के बदनाम करण की कोशिश कई वही है ऐं इहो रवैयो पाकिस्तान से कयल दुश्मनी बराबर है। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ सिविल रजिस्ट्रेशन मैनेजमेंट सिस्टम मोबाइल ऐप ऐं MOU ते सही करण की तकरीब मुनक़िद कई वई। नेशनल डेटाबेस एंड रजिस्ट्रेशन अथॉरिटी के डायरेक्टर जनरल की अगवानी में 9 रुकनी वफ़द तकरीब में शिरकत कई। सिविल रजिस्ट्रेशन मैनेजमेंट सिस्टम मोबाइल ऐप की इफ्तिताही तकरीब के खिताब कंदे सिंध के वॾे वज़ीर चयो त अवामी सहूलतुनि ऐं सिविल रजिस्ट्रेशन मैनेजमेंट सिस्टम मोबाइल एप्लीकेशन जो आगाज़ एक बेहतरीन कदम है। CRMS मोबाइल ऐप पैदाइश, फौतगी, शादी, तलाक की बर वक्त ऐं आसान रजिस्ट्रेशन के फाल बणाईंदी। सिंध के वॾे वज़ीर वधीक चयो त ही मोबाइल ऐप ज़रिए पुठिते पयल इलाइक़नि लाइ हिक वॾी गेम चेंजर साबित थींदो। सेहत ऐं तालीम के रिकॉर्ड ख़ास तौर हिफ़ाज़ती टिकन लाइ डिजिटल सिस्टम जूं तैयारियूं जारी आहिनि। ऐप के गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन ऐं हथियारनि के लाइसेंस लाइ डिजिटल प्लेटफॉर्म ताईं वधायो वेंदो। पंजाब की इतलात वारी वज़ीर उज़मा बुखारी चयो है तो पंजाब के माण्हुनि के मुफ्त कैंसर की दवाऊं ॾियण खां पोइ मुफ्त प्लाट फराम करण जो अमल हाणे शुरू थी चुको है। हुन वधीक चयो त पंहिंजी छित पंहिंजो घर प्रोग्राम खां पोइ पंहिंजी ज़मीन पंहिंजो घर प्रोग्राम शुरू कयो वियो आहे, जंहिं तहत नवाज़ शरीफ ऐं मरियम नवाज़ फ़ोन करे ख़ुशनसीब माण्हुनि खे मुबारक ॾिनी। उज़मा बुखारी चयो त पंहिंजी छित पंहिंजो घर प्रोग्राम तहत 1,20,000 घर ठाहिया पिया वञनि ऐं ईंदड़ 5 सालनि में टास्क 5 लख घरनि ताईं वधंदो। हिक सूबे जो वॾो वज़ीर धरणो हणी रहियो आहे, जॾहिं त पंजाब में मुस्लिम लीग नून मरियम नवाज़ ज़रिए माण्हुनि खे घर ऐं मुफ़्त प्लाट फराम करे रही आहे।